जो मेज़बान बिलाल मुस्तफ़ा बुगियो। अॼु असीं मौजूद आहियूं सिंध जे तारीख़ी माग मोहन जो दड़ो ते। अॼु असां तव्हांखे सिंधी जेके खाधा आहिनि मुख़्तलिफ़, जंहिंमें पली अची वई, मच्छी अची वई, चांवरनि जी मानी, लस्सी, असांजी अधी ॻोठ आहे मोहन जो दड़ो जे भरिसां ॿलड़े जी, जितां जी राहकू आहे, हिते हुन स्टॉल लॻायो आहे सिंधी खाधनि जो। अॼु अधी खां पुछंदासीं ॿीहनि बीठियूं इहो शयूं ऐं केतिरो उन्हनि खे फ़ाइदो थियो आहे। असांजो ही सकाफ़त आहे, कल्चर आहे, सिंधी खाधा बि असां सिंधियुनि जो, ख़ासि करे सिंध जे लाइ ही सकाफ़ती शयूं आहिनि। नालो हाकिम ज़ादी आहे, मां ॻोठ ॿलड़े जी खां आई आहियां। हिते मोहन जो दड़ो ते ईंदी आहियां। पली आहे, या लस्सी आहे, या साग आहे, या ज्वर जी मानी आहे, बाजरे जी मानी आहे, बुसरी आहे, मच्छी आहे, हर लस्सी आहे, हर आइटम हूंदो आहे हिते। असांजो शुरूआति में ईंदा हुआसीं, पर असांजो कॾहिं माना विकिरो थींदो, कॾहिं न बि थींदो, पर महिरबानी आहे मीडिया वारनि जी, जंहिं असांखे हिन ते पुॼायो। ऐं जेके अधा या आधियूं अचनि थियूं, उहे शौक़ सां मखण या लस्सी थी, या बुसरी थी, या मच्छी थी, उहे शौक़ सां खाई था वञनि ऐं कमेंट्स ॾेई था वञनि। पर अॻे खां असांजो माना हाणे तमामु सुठो आहे, असांजे बच्चनि जी रोज़ी थिए थी। ऐं हितां वारनि मोहन जे दड़े जे ऑफिसरनि खे शाबाश आहे, नवीद साहब खे, जो उन असांखे हिते वेहणु ॾिनो ऐं असांजे बच्चनि जी माना रोज़ी थी सघे। हाणे माशाअल्लाह माना आहे, पर इहो आहे जेसिताईं असांखे चयो अथनि त दुकानु ठाहे ॾींदासीं, पर इनशाअल्लाह वरी बि सिंध सरकार खे आहे त असांखे जल्दी जेतिरो थी सघे त कमिरो ठहिराए ॾियनि। तव्हां जेके शयूं ठाहियो पिया सिंधी खाधा जेके आहिनि, उहे तव्हां हिते ई ठाहींदा आहियो या घरां ठाहे करे हिते पोइ रखंदा आहियो, पोइ जेको तव्हां खां ऑर्डर ॾींदो आहे तव्हां उनखे ठाहे ॾींदा आहियो? इन बाबति असांखे थोरो ॿुधाइजो। असां घरां शुरूआति में ठाहे ईंदा हुआसीं, पर हाणे पली सिर्फ़ु घरां ठाहे ईंदा आहियूं। बाक़ी मच्छी थी, या बुसरी थी, या मिसाल गरम, पर असां हिते हाणे खोड़ सातरियूं माना पचाए सघंदा आहियूं। अॻ में शुरूआति में असांखे न हुयो त माना न पचाए सघंदा हुआसीं, हाणे असांखे घणी सपोर्ट थी आहे, असां पचाए था सघूं। ऐं मंज़ूर साहब खे इहा असांजी रिक्वेस्ट आहे त असां ग़रीबनि जे कॾहिं हिन ते नंढड़े स्टाइल ते अचनि ऐं पली ऐं मच्छी जी मां दावत थी ॾियांसि त जे खाई सघनि। सिंधी देसी खाधा जेके आहिनि उहे पचाए थी, जंहिंमें पली अची वई, जंहिंमें चांवरनि जी मानी अची वई, मच्छी अची वई। उन हवाले सां हिते असां सां गॾु दोस्त घुमणु आयो आहे, मौजूदु आहे। उनखां पुछूं था त उन्हनि खे हीउ जेको स्टेप आहे उहो कीअं लॻो, ऐं हीअ जेके सिंधी खाधा आहिनि स्पेसिफिकली उन्हनि बाबति हिननि जो छा ख़्यालु आहे। सर छा चवणु चाहींदा? सर पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाया त आउं दादू खां घुमणु आयो आहियां। हालांकि दादू एतिरो परे न आहे मोहन जे दड़े खां, पोइ बि मां पंहिंजी ज़िंदगीअ जे 22 बहारनि खां पोइ मुंहिंजो अचणु थियो मोहन जे दड़े ते। ऐं ॾाढी ख़ुशी थी त अहिड़ी प्लेसिस ते असांखे देसी खाधा मिलनि, त इनखे असां चऊं त सोने पे सुहागा बन जाएगा। ऐं वध में वधि जेकी मज़ेदार ॻाल्हि लॻी त पली, वरी पलीअ सां गॾु तव्हांखे चांवरनि जी मानी मिली वञे त वाह वाह, इन खां वधीक ख़ुशाइंद ॻाल्हि बि कहिड़ी थी सघे थी। त मां सम्झां थो त इहा जेकी खाधे वारी स्टेप आहे ऐं इहो जेको सिस्टम शुरू थियो आहे, इहो हिकिड़ा जेके सियाह अचंदा असांजे हिते सिंध समूरी सोना कुंड कुड़छ मां माण्हू अचंदा, त उन्हनि खे जेकॾहिं हिते घुमण सां गॾोगॾु उन्हनि खे रिफ्रेशमेंट तौरु देसी खाधा मिली वञनि त ज़बरदस्त आहे। वॾी ॻाल्हि त उहो जेको स्टेप आहे उहो हिकु बहिराड़ी जी औरत थी करे उन खयों आहे। उन बाबति तव्हां छा चवणु चाहींदा? ॾिसो, असांजे मुआशिरे में औरत खे डेनिग्रेट कयो वियो आहे, हुनखे नेग्लेक्ट कयो थो वञे हर जॻह ते। पर हिकिड़ी औरत थी, इहो बहादुरी वारो हिकिड़ो स्टेप आहे, जेको हिकिड़ो मैसेज बि आहे त असां निकिरी करे अॻियां पंहिंजी सियाहत खे, पंहिंजे कल्चर खे जेको आहे हिकु प्रमोट करण सां गॾोगॾु सियाहनि खे असां हिकिड़ी जेको आहे सुठो एटमॉस्फेयर पिया ॾियूं त उहो अचनि ऐं अहिड़ियूं सियाहत वारियूं जॻहियूं घुमनि, ऐं उन्हनि खे जेका कंहिं बि शइ जी का तकलीफ़ न थी सघंदी अहिड़ियुनि जॻहियुनि ते अचण सां। पचाई ऐं पटाटा पचाया, फ्राई पटाटा ॾाढा बहितरीनु लॻा असांखे, ॾाढो मज़ो आयो, इंजॉय था कयूं हिते। पली बि अमड़ पचाई ऐं चांवरनि जी मानी मूंखे ॾिनी मखण सां, जेकी असांजी सिंधी सकाफ़त आहे। ॾाढा सुठा खाधा हिते माना असांखे मिलनि था। अमड़ वारा चाचो आहे, ॾाढो बहितरीनु हिते असांखे मज़ो अचे थो।